नाज़रीन लीडर टीवी प्रोग्राम तुंहिंजो मुंहिंजूं ॻाल्हियूं सां गॾु आहियां कासिम राजपर ऐं मूं सां गॾु आहे ज़ुल्फ़कार वाट। नाज़रीन अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जंहिं मौज़ूअ खे चूंडियो आहे बहस लाइ उहो आहे सिंध में हिंदू न्याणियुनि जूं जबरी शादियूं ऐं हुननि जो जेको मज़हब क़बूल करण वारो मामिलो आहे। हालांकि जबर इहो जेको हिंदू न्याणियुनि सां आहे साॻे ई नमूने जो मुस्लमान न्याणियुनि सां बि आहे ऐं असां कोशिशि कंदासीं त इन मामले खे दीन खां हटी करे समाजी तौर बि ॾिसूं, कानून जे हिसाब सां ॾिसूं त सिंध जे सकाफ़त ते, सिंध जी रहणी कहिड़ीअ ते, सिंध जे जेको मज़हबी रवादारी आहे उन ते हिन जा कहिड़ा असर पवंदा। बिल्कुलु हिकिड़ी राय आहे त न्याणियूं अॻुवा थियनि थियूं, हिकिड़ो पासो राय जो आहे, पर अॼु ताईं जेके बि छोकिरियूं अदालतुनि में पेश थियूं आहिनि या वीडियो बयान हुननि जारी कया आहिनि या जेके ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि उन्हनि मां ॻाल्हि का ॿी हूंदी आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा त असां वटि जीअं त इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म उन हिसाब सां थियो कोन्हे त इहे जॾहिं वाक़िया थियनि था उन्हनि जा असर साल खां पोइ 6 महीननि खां पोइ 2 सालनि खां पोइ कहिड़ा थियनि था, बुनियादी सवाल इहो आहे। पर जेका शइ ज़ाहिर थी थी त हिकिड़ी छोकिरी जॾहिं मज़हब तब्दील करे थी, हाणे मुबैना तौरु उहो अॻुवा थियल आहे नाहे थियल, इहो हिकिड़ो धार मसाला आहे। छो जो जॾहिं कोर्ट असांखे कोर्ट जे फ़ैसिले छो बंदूक छोकिरी जे मथां रखियल हुई, उहा रखियल हुई बिलफ़र्ज़ जॾहिं हूअ सेशन कोर्ट या सिविल कोर्ट में पहुचण खां अॻु में, पर खोड़ केस लता डॉक्टर लता जो रिंकल कुमारी जा केस त वञी सुप्रीम कोर्ट ताईं पहुता। पोइ सुप्रीम कोर्ट जा जॾहिं फ़ैसिला अचनि था त पोइ पाण हिन मामले खे वरी कंहिं ॿिए नज़र सां ॾिसूं था। हाणे हिन खे जे मामला पंहिंजी जॻह ते, पर जेको मजबूरी तौर ते सिंध जी हिकिड़ी रवादारी आहे, सिंध जी सकाफ़त आहे, सिंध जो समाजी ढांचो आहे, उन ते हिन जा असर तमामु गहरा पिया आहिनि। ॾिसो, हिनखे 3-4 शयुनि सां असांखे गॾु ॾिसणो पवंदो। हिकिड़ो त हीअ त आहे त भई समाजी मामिलो आहे, ॿिनि माण्हुनि छोकिरी ऐं छोकिरनि में जेको आहे लव अफेयर्स आहिनि, उहे वाक़िया मुस्लमान छोकिरियूं बि जेको आहिनि ॿियनि छोकिरनि सां हलियूं वञनि थियूं, ॿियनि ज़ातियुनि वारनि सां हलियूं वञनि थियूं, तमामु घणियूं थियूं वञनि। पर हाणे उहो चकर इहो आहे त उहे मुस्लमान ई हुजनि थियूं ऐं मुस्लमान सां हलियूं वञनि थियूं ऐं पोइ बि तव्हां ॾिसो था त उन्हनि जो वॾो प्रेशर थिए थो, केस थियनि था, पोइ उहे बिरादरियुनि जा फ़ैसिला थियनि था, मर्डर थियनि था ऐं तमामु वॾो। पर हाणे हीअ जेके हिंदू असांजा भाउर आहिनि उहे पुरअमन शहरी आहिनि, सदियुनि खां पुरअमन आहिनि ऐं उन्हनि जूं न्याणियूं जॾहिं वञनि थियूं त उन में ॾिसो थोरी तकड़ कई थी वञे। मिसलन जीअं ही ठटे मां जेको आहे सो न्याणी वई आहे, या हैदराबाद मां न्याणियूं वयूं आहिनि, या जीअं अॼु कराची मां जेको आहे महेश्वरी न्याणी वई आहे, त इन्हनि वाक़िअनि में जेको फौरी तौर ते न्याणियुनि जो मज़हब चेंज थिए थो, हिंदू न्याणियुनि जो, त इन ते घटि में घटि आलमनि खे, मुस्लमान आलमनि खे जेको आहे सख़्ती सां पाबंदी करणु खपे त भई रुॻो शादी जे लाइ मज़हब तब्दील करणु इहो बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। कंहिं बि शख़्स खे जेकॾहिं इस्लाम में अचिणो आहे त इस्लाम जी तालीमात खां मुतासिर थिए, कंहिं बि माण्हू जे इश्क खां मुतासिर थी मज़हब तब्दील न करणु खपे। बिना शादीअ जे बि तव्हां इस्लाम में रही सघो था। न ॾिसो, इस्लाम त समूरनि इंसाननि जे लाइ खुलियल दीन आहे न, त को बि माण्हू इस्लाम खे सम्झी ऐं कलमो पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ऐं अशहद कलमो पढ़ी, न्याणी हुजे या छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, बिना शादीअ जे बि रहणु चाहे त इस्लाम उहो मुस्लमान में एज ए मुस्लमान रही सघे थी न। पर हाणे हिते त इस्लाम खे हिकिड़ो टूल तौरु इस्तेमालु, असुलु छा आहे जो हिंदू हूंदे मुस्लमान सां शादी नथी थी सघे, इन करे वरी बि कुर्बानी छोकिरी खे ॾियणी थी पए। न त भला छोकिरो जेको आहे उहो मुस्लमान आहे, उहो हिंदू थी छोकिरी सां शादी करे ईअं कंदो त मुर्तद थी वेंदो, मारिजी वेंदो, ठीकु। तंहिंजे करे हर हालत में छोकिरी खे ई कुर्बानी ॾियणी आहे, उहा मुस्लमान थिए। कासिम हिकिड़ी शइ इहा आहे। ॿी शइ इहा त जेका बि न्याणी को बि छोकिरो मोहबत में खणी किथां बि निकिरे थो, उहो या त अयूब जान सरहंदी साहब जे दरगाह ते पहुची उते मुस्लमान करे थो, या मियाँ भरचूंडी वारी दरगाह जेका आहे उते मियाँ मिठू वटि वञी, मिठे साहब वटि वञी जेको आहे उहो थो थिए, मज़हब तब्दील थो थिए। इन ते अॼु बि जेको आहे सो हुननि प्रेस कॉन्फ्रेंस कई, रमेश कुमार वाकवाणी जेको पाकिस्तान हिंदू काउंसिल जो सरबराह, उन चयो यार हीअ भला ॿिया बि त सिंध में मदरसा आहिनि, ॿिया बि आलिम आहिनि, ॿिया बि फ़िरका आहिनि, रुॻो 2 फ़िरका आहिनि, मां हुननि जी ॻाल्हि थो करियां। ऐं ॿियो हुननि अॼु हिकिड़ी ॿी ज़बरदस्त पिली वरिती, हुननि चयो त यार भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, असांजूं नियाणियूं कराची मां
वञनि थियूं, असांजी नियाणियूं जेके हैदराबाद मां वञनि थियूं, असांजी नियाणियूं ठटे मां वञनि थियूं, मीरपुर ख़ासि मां वञनि थियूं, सखर मां जेकॾहिं का नियाणी वञे थी त पोइ उहा रुॻो मुस्लमान सिंधी छो थो खणे? भाई उहा असांजी नियाणी का पछतो ॻाल्हाईंदड़ सां, का पंजाबी ॻाल्हाईंदड़ सां, का ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़, ॾिसो उर्दू ॻाल्हाईंदड़ सां समाजी लाॻापो हुनजो जंहिं ते ईअं त क़ाइम खानी छोकिरे शादी कई जेका पाण पीउ पाण पढ़ाइणी उहो वापसि थी वई। ठीकु आहे, पर अॼु वरी हुननि हिकिड़ी ज़बरदस्त वॾी ख़तरनाक ऐं भयानक क़िस्म ॻाल्हि ॿुधाई। न लिसानी जी ॻाल्हि न आहे न, लिसानी या मज़हबी न आहे। मूं चयो त जेको पाकिस्तान हिंदू काउंसिल जी प्रेस कॉन्फ्रेंस में हुननि जेका ॻाल्हि कई आहे, मां उहा ॻाल्हि अव्हांजे तरफ़ हू था चवनि त बाबा जेकॾहिं हैदराबाद मां बि नियाणी वञे थी त भला उन सां को उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजी नियाणी खणी शादी नथो करे मुस्लमान, को पंजाबी ॻाल्हाईंदड़ नियाणी असांजी खणी मुस्लमान नथो करे, को पछतो ॻाल्हाईंदड़ असांजी नियाणी खणी मुस्लमान नथो करे, रुॻो सिंधी मुस्लमान असांजूं नियाणियूं छो था खणनि? हिकिड़ी शइ ॾिस, मुंहिंजी राय न आहे इहा, या मुंहिंजी राय न आहे, इहा उन्हनि जी राय आहे। इन रमेश कुमार खां बि पुछो आहे त तव्हांखे खोड़ मां 40 वाक़िया ॿिया बि मुस्लमाननि जा ॿुधाए सघां थो। भला असां था चऊं त को बि मज़लूम नियाणी उहा अलिफ मज़हब रखंदड़ आहे, बे मज़हब रखंदड़ आहे, ज़ात कहिड़ी अथसि, रंग कहिड़ी अथसि, असां त उनजी ॻाल्हि ई नथा कयूं। असां था चऊं जंहिं बि माण्हूअ सां पाकिस्तान में ज़्यादती थी थिए उन सां इंसाफ़ थियणु घुरिजे। असां इहा ॻाल्हि था कयूं त मां ज़ाती तौरु न त हीउ जेको असां वापारी हिंदू वापारी मुस्लमान इन्हनि शयुनि खां हटी करे हिन मौज़ूअ खे ॾिसूं त जंहिं बि माण्हूअ सां ज़्यादती थिए उन असां था चऊं त मिसाल तौरु कल्ह जेको वाक़ियो थियो हुयो, जेको रिएक्शन थियो हुन में तव्हां ॾिसो त समूरा जेके बि सिंधी माण्हू जेके सोशल हिन सां रखनि था सेक्टर सां वास्तो, समाजी तौरु तमामु घणा सरगर्मन सभु हुयासीं। असां था चऊं त हीअ जेका रवादारी आहे, जेकॾहिं हीअ मुस्लमान नियाणी बि आहे, सुभाणे को बि माण्हू अचे थो त तव्हां बि अॻिते वधी उन मामले में एतिरो ई अचो न जेतिरो ही MLA साहब हिते एक्टिव न। तव्हां इहा ॻाल्हि सही था चओ, इहा ॻाल्हि सही था चओ, पर मां हीअ थो चवां त सिंध गवर्नमेंट जॾहिं सिंध असेंबली में बिल पास कयो अर्ली चाइल्ड मैरिज वारो, हिंदू मैरिज वारो, त उहो सिंध गवर्नमेंट खे वापसि वठण जी कहिड़ी ज़रूरत हुई? रुॻो जमायत इस्लामी जी धमकी ते। त इन जो मतिलबु इहो आहे त सिंध में हिंदुनि जे लाइ धरती तंग रखिजे, सदाई उन्हनि खे ख़ौफ़ में रखिजे, ऐं उहे शहरी जेके उन्हनि जो धाड़ो लॻे, माण्हू मरे, कुझु बि थिए, हू न हड़ताल था कनि, न बुख हड़ताल था कनि, न एहतिजाज था कनि, न का डिमांड था कनि। एॾा पुरअमन शहरी जेके मुहशत में उन्हनि जो तमामु वॾो हिसो आहे, लखे माण्हुनि खे रोज़गार ॾींदड़ आहिनि, त तव्हां उन्हनि माण्हुनि सां जेको तव्हांजो वहिंवार हूंदो कहिड़ी समाजी तौर ते, मज़हबी तौर ते, रियासत जे उसूली तौर ते, उहो वधीक पीसफुल हूंदो, वधीक शफ़क़त वारो हूंदो, या अहिड़े क़िस्म जो ईज़ाइण वारो हुजे। हर आए ॾींहुं हुननि जी नियाणी वञे थी, ऐं जॾहिं वञे थी त फौरी तौर ते मुस्लमान करे था। हाणे त बाबा तव्हां वापसि बि नथा वठी सघो, छो त मुस्लमान थी वई आहे। त इहो रवियो जेको आहे, इहो आलमनि खे इन ते स्टैंड वठणु खपे त बाबा हीअ ईअं कोन्हे त जेको घरां निकिरे रुॻो शादी जे लाइ कलमो पढ़ी मुस्लमान थी वियो, ऐं बाक़ी उन जे अंदरि में उन मज़हब जे लाइ को बि एतिराम न हुजे, उन मज़हब जे समूरनि उसूलनि रवादारियुनि जो, उन जे ज़ाब्तनि जो, उन ज़ाब्तनि जी का बि उनखे ख़बर न हुजे, त इहा बेवाजिबी आहे। पॉलिटिकल पार्टियूं, मज़हबी पार्टियूं गॾिजी हिकिड़ो तरीक़ो ठाहिनि त बाबा या त जेकॾहिं को छोकिरो ऐं छोकिरी मोहबत में सम्झनि था, मुलविस थिया आहिनि ऐं हू शादी करणु चाहिनि था, त बाबा को अहिड़े को अहिड़ो निगरान इदारो जेको हफ़्ते या 15 ॾींहं लाइ छोकिरी खे बाबा तो हिते छोकिरो हिते, हाणे न तव्हां सां माइट मिलंदो न हुन सां माइट मिलंदो, छोकिरी 8 ॾींहं 10 ॾींहं सोचे, छोकिरो 8 ॾह ॾींहं सोचे, पोइ उन सोचण खां पोइ को फ़ैसिलो कनि, उन खां पोइ को अदालत हुजे जेका हिन मामले खे ॾिसे न। हीअ त तव्हां वञो था इस्लाम में दाख़िल थी वियो, पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे ख़बर आहे त हीअ जेकॾहिं 18 सालनि जी छोकिरी आहे, छोकिरो आहे, हुनखे आज़ादी आहे, उहो पंहिंजी मर्ज़ी। न पर कासिम हाणे हीअ ॾिसो, तव्हां ॾिठो हूंदो अॻे महीने में गोलारची में भील बिरादरी जा 50 खां वधीक मर्द, मायूं, बालिग मुस्लमान थी विया। तव्हांखे कंहिं बि हिंदू जे तरफ़ां मुज़ाहिरो कंदे ॾिठो? कंहिं बि तव्हां ख़बर आहे कल्ह जेके हिन में हैदराबाद में मुज़ाहिरो थियो आहे, उते असांजे दोस्त MLA जेके अॻुवाणी कई आहे, उनजे ख़िलाफ़ु अॼु सोशल मीडिया ते जेको हलियो आहे त हीअ जेके भीलनि बागड़ियुनि जूं नियाणियूं
अगवा थियनि थियूं उन लाइ बि न उहो हिकिड़ो ॿियो ॾिसो उहो हुनजी बिरादरी आहे त भई तव्हां असां जेके हेठी ज़ाति जा आहियूं नंढी ज़ाति जा आहियूं जंहिंखे तव्हां पाण बणाए छॾियो असां न हू था चवनि त असांखे तव्हां बणाए छॾियो आहे असां सां जॾहिं मसइलो थिए थो त तव्हां नथा अचो हाणे अव्हांजे ख़ानदाननि सां थियो आहे या अव्हांजे तबिके जे माण्हुनि सां थियो आहे तव्हां ॿाहिरि निकिरी आया इहो त हिकिड़ो हुननि जो इंटरनल हिक ॿिए खे मयार ऐं ॾुख वारी कैफ़ियत तव्हां बयानु था कयो पर मां हीअ थो चवां त इहे जेके थिया को बि बालिग माण्हू सम्झ वारो माण्हू उहो जो मर्द हुजे माई हुजे जॾहिं मुस्लमान थिए थो त उन ते केर बि एतिराज़ु नथो करे ठीकु पर हीअ रुगो 14 सालनि जूं 13 सालनि जूं 11 सालनि जूं 12 सालनि जूं छोकिरियूं 15 सालनि जूं 18 सालनि ते आहिनि ई कोन पोइ वरी फौरी तौर ते उन बाबा न जेको आहे इस्लाम में प्यूबरिटी जो जेको आहे प्रोसीजर हीअ आहे हर बार बसि जेको आहे सो बालिग आहे ऐं मुस्लमान थी वई त इहो तरीक़ो जेको आहे असांखे ख़तमु करणो पवंदो इन सां सॼी दुनिया में पाकिस्तान जी साख खे बि मुतासिर थिए थी जॾहिं हीअ प्रेस कॉन्फ्रेंस कनि था जॾहिं इहा सोशल मीडिया ते अचे थी टेलीविज़न ते अचे थी अॼु तव्हां ॾिसो त लंडन में बि जेको आहे सो जबरी मज़हब तब्दीली जे लाइ जेको आहे सो हुते तमामु वॾो प्रोटेस्ट थियो आहे त इहो तव्हां मुल्क जी ख़ुदि साख खे नुक़सानु पहुचाए थो त भई हिते अक़लियतूं जेके आहिनि उहे महफ़ूज़ न आहिनि हिकिड़ी ॿी ॻाल्हि हीअ जेको समाजी मसइलो आहे असां वटि ख़ासि तौर ते पंहिंजे मुख में नियाणियुनि खे नथा ॾेई सघो ऐं पंहिंजे तबिके खां घटि तव्हां नियाणीअ खे नथा ॾेई सघो उन त मिसाल तौरु अदा ॾिसो न ॾिसो असां इहो हिंदुनि सां थोरी आहे असांजी खोड़ सारियूं बिरादरियूं आहिनि ॾिसो न तव्हां ॾिसो सैयद जेको आहे उहो का उमती खे पंहिंजी नियाणी ॾिए थो नथो ॾिए ठीकु आहे असांजा जेके महर जेके सरदार आहिनि महर सरदार आहिनि या चांडिया ॿुधो न कासिम गुज़िरियल 8-10 वाक़िया अहिड़ा थिया आहिनि जेके जंहिं नमूने सां छोकिरी मुस्लमान सां फरार थी ऐं वञी शादी कई थी साॻे नमूने सां हिंदू छोकिरे सां वञी शादी कई आहे भई त माइट सां ई शादी करण लाइ तयारु कोन आहे न उहो थियो न पर उन ते कोई एॾो वॾो गौर त कोन थियो न समाजी तौर इहो बाबा हिते असां में बि आहे मिसल मां वाह चयो आहियां न कासिम उन समाजी मसइले जो रस्तो कढणो न बाबा ॾिसो खोड़ सारा असां वटि बि तूं राजपर आहीं पैसे वारो आहीं सरदार आहीं त तूं वरी जेका मिटी माइटी थो करीं त पंहिंजे ई पाड़े सां तालुक रखंदड़ सां त करीं थो ॿिए कंहिं बि राजपर सां मिटी माइटी थो करे मां वाह चयो आहियां त मां ईअं थो करियां महारात ईअं थो करे चांडियोआत ईअं थो करे मनसियात ईअं थो करे हिते बि हिते त उन नुख में ई तव्हां नथा करे सघो बाबा ॾिसो न हिननि जो हिकिड़ो मज़हबी तौर ते हिकिड़ो अक़ीदो आहे त बाबा ब्लड रिलेशन में शादी न करणु खपे गुनाह आहे छो त इहे असां सभु हिकिड़ो कुटुंब आहियूं हिकु रत आहियूं तंहिंजे करे हिकु रत में जी शादी जाइज़ न आहे इहो हुननि जो मज़हब चए थो असांजो मज़हब ईअं नथो चवे तंहिंजे करे असां सौट सां बि शादी कयूं था मासात सां बि शादी कयूं था फुफाट सां बि शादी कयूं था ठीकु आहे न ऐं पर हुननि जो मज़हब इहा इजाज़त नथो ॾिए त भली ठीकु आहे पर उहो हिक ॿिए सां मुख़्तलिफ़ ज़ातियुनि वारा जेके हिंदू आहिनि उहे हिक ॿिए सां मिटियूं माइटियूं त कनि था न पर हीअ जेको तरीक़ो आहे न कासिम त हुननि जूं जेके नंढड़ियूं ऐं नाबालिग नियाणियूं जेके भली ठीकु आहे कंहिंजी ॻाल्हि में अची कंहिंखे पसंदि करे निकिरी थियूं वञनि त उनजे लाइ बि असांखे अख़लाक़ी तौर ते सिंध जी सूफ़ी कल्चर खे सिंध जे सूफ़ी कल्चर खे रवादारी वारे कल्चर खे नज़र में रखंदे असांजे सिंधी मुस्लमान भाइरनि खे इहो फ़ैसिलो करणो पवंदो त बाबा का बि बालिग छोकिरी जेकर अॻु में पाण इस्लाम क़बूल करे थी ऐं उनखां पोइ कंहिं बि छोकिरे सां शादी करे थी त उहा क़बूल कई वेंदी न त उन्हनि कुटुंबनि जेकी जंहिं बि कुटुंब जो छोकिरो ईअं करे थो उन कुटुंब खे हिंदू भाइरनि सां वेही समाजी फ़ैसिलो करणु खपे फ़ैसिलो ॾियणु खपे त जीअं उन्हनि जी दिलि आज़ारी जेका थिए थी या हू सम्झनि था असां कमज़ोर आहियूं तॾहिं असांजूं नियाणियूं तव्हां मज़हब जे नाले में खणी था वञो त जीअं इहा सोच उन्हनि मां ख़तमु थिए उन्हनि खे ख़बर पवे त न हीउ सॼो हिकिड़ो समाजी बंधननि जे ज़रिए थिए थो जबरी मज़हबनि जे करे नथो थिए त ऐं ॿियो वफ़ाक़ खे सूबाई हुकूमतुनि खे हिन ते कानून साज़ी करणी पवंदी न उहो बिल अची वियो आहे उनजो वाकवाणी जो बिल अची वियो आहे वाकवाणी ॿुधायो त उन ते पार्लियामेंट जूं समूरियुनि पार्टियुनि जा नुमाइंदा उन में शामिलु कया विया आहिनि स्टैंडिंग कमेटी में उहा जाइज़ो वठे पई ऐं उहो जल्द बिल जेको आहे सो क़ौमी असेंबली मां पास थी वेंदो ऐं ईअं सूबाई असेंबली मां जेको पास थियल बिल आहे उन ते बि अमल कयो वञे इहो कंहिं बि मज़हबी जमायत खे इहो अख़लाक़ी हक़ बि न आहे क़ानूनी हक़ बि न आहे त जबरी तौरु धमकी ॾेई दौंस ॾेई गवर्नमेंट खे उहे क़ानून साज़ियूं तब्दील कराई वञनि बाबा ॾिसो जंहिंखे बि मुस्लमान थियणो आहे उमिरि जे कंहिं बि हिसे में कॾहिं बि पंहिंजी सोच ऐं फ़िक्र में इस्लाम खे बहितर ऐं सुठो दीन सम्झी कंहिं वक़्तु बि अची सघे थो न तंहिंजे करे त इहो रुगो शादी जे चकर में हा उज़ूर शादी न हुजे इन ते आलिम बि फ़तवा हुजनि मुस्लमान आलिम जेके आहिनि आलिम मौलवी न इहे दरगाही मौलवी न आलिम
उहे बि फ़तवा ॾियनि त दीन बि इन सां सॼे दुनिया में दीन ते बि आङुर खॼे थी ऐं दुनिया में मुल्क ते बि आङुर खॼे थी। तंहिंजे करे दीन ऐं दुनिया जे मुल्क जे वक़ार जे लाइ ज़रूरी आहे त असां उन जा प्रोसीजर जेके आहिनि तरीक़ेकार जेके आहिनि उहे घटि में घटि पूरा कयूं। ईअं ज़बरदस्ती जेको आहे करणु त कंहिंजी बि नियाणी खे हिरखाए लारा लपा ॾेई ऐं उनखे घरां कढी ऐं पोइ अहिड़े नमूने जूं शादियूं करणु मां सम्झां थो त इहो अख़लाक़ी तौर ते जाइज़ न आहे। जॾहिं असांजी मुस्लमान छोकिरी का ॿिए ज़ात जे मुस्लमान सां हली थी वञे त असां उन्हनि सां फ़ैसिला था करियूं, हिक ॿिए जा खून था करियूं, सालनि ताईं दुश्मनियूं था हलायूं ऐं हिते वरी असां फराक दिलि साईं पाण थी वई न सही फर्स्ट क्लास हाणे हेॾे कयो छो त ख़बर आहे त वाणियो हिंदू भाउ जेको आहे असांजो सिंधी उहो असां सां न विढ़ी सघंदो, न माण्हू मारे सघंदो, न असांजी अची मोट में असांजी का नियाणी जबरी अगवा करे सघंदो जीअं असां कई आहे। तंहिंजे करे इहो सिलसिलो जेकॾहिं इन नियत सां इन इरादत सां थिए थो का त शिकार थियनि था कमज़ोरी सबबु। तंहिंजे करे असांखे पंहिंजी अक्सरियत जी ऐं पंहिंजे वतन जी भाइपी जी रखवाली कंदे असांखे इन्हनि कमज़ोरनि ते अहिड़े क़िस्म जो हमिलो जेको आहे न करणु खपे। मां सम्झां थो अख़लाक़ी तौर ते मज़हबी तौर ते बि बद अख़लाक़ी आहे त तव्हां कंहिंजूं महसूब नियाणियूं जेके आहिनि उहे मतिलबु भला इन्हनि जूं माइरूं छो नथियूं थियनि, इन्हनि जूं फुफियूं नथियूं थियनि, मासियूं नथियूं थियनि, इन्हनि जा चाचा नथा थियनि, इन्हनि जा मामा नथा थियनि, इन्हनि जा पीअर नथा थियनि। पर जॾहिं सॼो कुटुंब मुतफ़िक़ थी मज़हब तब्दील करे थो त सॼी सिंध में को बि माण्हू उन ते एतिराज़ नथो करे ऐं न हिंदू था कनि न मुस्लमान था कनि। चवंदा था सॼो कुटुंब मुस्लमान थी वियो, उन में नंढा ॿार बि हुआ वॾा बि हुआ सभु हुआ, सभु जो सभु मुस्लमान थी विया, अदा सां फर्स्ट क्लास। उन ते कॾहिं तो एतिराज़ ॿुधो? तंहिंजे करे मां सम्झां थो रवादारी जो मुज़ाहिरो करणु खपे। नाज़रीन इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। गुज़ारिश आहे त हीउ मामिलो जिते मज़हबी आहे उन सां गॾोगॾु हिकिड़ो समाजी मसइलो ज़रूरु आहे। असां सदियुनि खां वठी हिन धरती ते गॾु रहूं था बिना कंहिं मज़हबी मतभेद जे। हिकिड़ो सिंध जो जेको सूफ़ी कल्चर आहे उनखे असांखे बरक़रार रखिणो आहे ऐं इन रवादारीअ खे हीअ जेके मसइला आहिनि ऐं ख़ासि तौर ते हीअ जेके ज़हनी तौर नाबालिग छोकिरियूं ऐं छोकिरा कनि था उनखे असांखे संजीदगीअ सां ॾिसणो पवंदो। असांखे जेके बि समाज जा जेके बि मुतहरिक माण्हू आहिनि जा सियासी जमातूं आहिनि इवन मज़हबी जमातूं आहिनि उन्हनि खे सिंध जी जेका सूफ़ी सुञाणप आहे उनखे बरक़रार रखण लाइ अॻिते वधिणो पवंदो। क़ासिम राजभर खे इजाज़त ॾींदा। अलाह।